जे असांजे हिस्से में आई अकेलाई ऐं साथ मिलियो दुनिया के। सच दीदी, मम्मी डैडी जे गुज़ारे वञण खां पोइ तव्हां न हुजो हा त ख़बर काने त मुंहिंजो छा थिए हा। तोखे ख़बर आहे न मूंखे शादी में कोई इंटरेस्ट कोन्हे। पर छो? What's the problem? You're young, beautiful, sensible. How is Mr. Rajeshwar doing? He's doing fine, sir. Just take care of him. It's a very important case for us. मां बुधवा नरेन जे हॉस्पिटल जे बारे में न्यूज़ अची रही है। न्यूज़? पर आज शाम अचानक घातक दिल का दौरा पड़ने से उनकी मौत हो गई। मां तो सां मिलण थो चाहियां। बिल्कुल न। इहा मुंहिंजे तरफ़ां असांजे दोस्तीअ जी शर्त समझो। असांजे पारां हीअ हिकु सीरियस लैप्स आहे। Sir, it was a natural death. He could have been saved. Till the inquiry is over, मूंखे तव्हांखे सस्पेंड करणो पवंदो। But sir, ईमेल आई है, मिलण तो चाहे। तो तू उनखे जवाब ॾिनो? मां त चवां थो असांखे हिकु फ्लैश स्ट्राइक करणु खपे, तॾहिं ई मैनेजमेंट खे सम्झ में ईंदो। कोई मुंहिंजे भाउ खे बिना कसूर जे सस्पेंड करे ऐं मां चुप रहां? त तव्हां छा अची करे हॉस्पिटल में हुननि सां झगड़ो कंदा? बिना के डोह जे तव्हां डॉक्टर नरेन खे सस्पेंड करे छॾियो आहे? दीदी, रिपोर्ट अची वई आहे। मुंहिंजे मथां लॻल इल्ज़ाम कूड़ो निकितो।